अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां के भलीकार मां फराशा। सब खबर है नज़र हेडलाइन ते। कैनेडा के परडेही वजीर अनीता आनंद पाकिस्तान के दौरे ते इस्लामाबाद पहुती। परडेही वजारत आमद ते नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक डार पारां अनीता आनंद जी आजियां इसहाक डार ऐं कैनेडियन परडेही वजीर विच में वफ़दन के सतह ते ॻाल्हियूं। ईरानी घरू वजीर सिकंदर मोमनी अॼु पाकिस्तान के दौरे ते पहुचंदो। सिकंदर मोमनी वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल सैदास मुनीर सां मुलाक़ातूं कंदो। ईरान के मुख़्तलिफ़ वज़ारतुनि जा आला अमलदार भी घरू वज़ीर सां गॾु हूंदा। ज़रियनि मूजिब ईरानी घरू वज़ीर ईरानी सदर जो अहम पैगाम खणी इस्लामाबाद अची रहियो आहे। अमेरिका ऐं ईरान जा हिक ॿिए मथां हमला जारी। अमेरिका के फ़िज़ाई हमलनि जो दायरो सीस्तान, बलूचिस्तान ऐं खोज़िस्तान ताईं वधी वियो। माशहर, बंदर अब्बास, तब्रेज़, हुर्मुज़गान, जासिक ऐं सेक ते हमला मुसलसिल 9 ॾींहं। हमलनि में ईरान के फौजी कमांड सेंटर मथां हमला कया विया। सेनेटकाम दावा कई आहे त फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम ऐं मवासिलाती नेटवर्क खे निशानो बणायो वियो आहे। स्पेन 16 सालनि खां पोइ हिकु भेरो ॿीहर फुटबॉल जो चैंपियन बणिजी वियो। फीफा वर्ल्ड कप के फाइनल में अर्जेंटीना के एक गोल तां शिकस्त। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप फातिह टीम के कप्तान के ट्रॉफी ॾिनी। स्पेन के फतह ते पूरे मुल्क में जशन। माण्हू ख़ुशीअ विचां रोडनि ते निकिरी आया। रक़्स। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आज़ाद कश्मीर में पीपल्स पार्टी हुकूमत ठाहींदी। हुकूमत ठहण लाइ कोटलीअ जी हर सीट खटण चाहियूं था। सियासतदाननि जो कम आवाम जो आवाज़ बणजणु आहे। जेकॾहिं मौक़ो मिलियो त हर फोरम ते कश्मीर जो आवाज़ बणजंदुसि। आज़ाद कश्मीर के इलाइक़े कोटली में जलसे के खिताब कंदे बिलावल भुट्टो चयो आहे त कश्मीर की मौजूदा हालतुनि सबब हर कश्मीरी परेशान आहे, जंहिंजो अहसास आहे। पीपीजे वारनि खे FIR सां ड्रेजारे नथो सघिजे। चौधरी यासीन के जेल मोकिलींदड़ अॼु पाण जेल में आहे। केस दाख़िल कंदड़नि खे नाहे विसारियो। इलेक्शन खां पोइ उन्हनि खे ॾिसंदासीं।